मुझे ख्याल में सभिनी खां पहिरीं त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो आऊं थोराइतो आहियां जो मूंखे इन्हनि एतिरो एज़ाज़ ॾिनो। जॾहिं मूंखे हीअ चवणु आया त मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन आई त हीअ मूंखे आऊं न को स्कॉलर आहियां न को क्लेम करे सघां थो। हा, आऊं डॉक्टर ज़रूरु आहियां ऐं वाइस चांसलर आहियां हिकिड़ी मेडिकल यूनिवर्सिटी जो, ऐं गॾोगॾु मूंखे हिकिड़ी ॿी यूनिवर्सिटी लियारीअ में जेकी बेनज़ीर भुट्टो शहीद यूनिवर्सिटी आहे उनजी चार्ज बि आहे। मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त जॾहिं हिकिड़ो वाइस चांसलर हिन जॻह ते अची पोडियम ते बीहे थो त उन जो फ़र्ज़ु थो ठहे इहो त उहा उन हवाले खे बि खणी अचे त जीअं माण्हुनि खे सम्झ में अचे त असांजो जेको वॾे में वॾो प्रॉब्लम छा आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़ो ॿारु जॾहिं पैदा थिए थो, साईं जन लाहौर खां तशरीफ़ खणी आया, उन्हनि मादरी ज़बान में एजुकेशन ते ॻाल्हायो। इट इज़ वेरी इम्पॉर्टेंट that mother tongue should be used for all kinds of initial education. Having said that, I can give you an example. I went to Vietnam. Vietnam में हुननि मेडिकल कॉलेज जो के किताब आहिनि उहे बि पंहिंजी वियतनामीज़ ॿोली में ट्रांसलेट करे छॾिया आहिनि। असांजे लाइ वॾो प्रॉब्लम इहो हो त वियतनाम में केरु ॻाल्हाइण लाइ तव्हांखे अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो ई कोन। हुननि जी जेकी बि ॿोली आहे यू कांट अंडरस्टैंड दैट बिकॉज न को हू कंहिं असांजी ॿोलियुनि सां मिलंदड़ जुलंदड़ आहे न छा। पर हू ट्रांसलेशन्स जेके आहिनि मूं थोरो ॿ टे ट्रांसलेशन्स कयूं आहिनि, उन में मूंखे इहो ख़बर पई त वाई डू वी डू दैट सो दैट वन असांखे इंटरनेशनल लिटरेचर असांजे सिंधी ज़बान में अवेलेबल थिए। सिमिलरली अदर लैंग्वेजिस कैन बी ट्रांसलेटेड इन टू सिंधी फॉर आवर ओन सिंधी रीडर। पर आऊं जेको हिकिड़ो चयूं पिए त सिंधी ॿोली जा कुझु लहजा जेके आहिनि से ख़तरे में आहिनि। मां मेडिकल कॉलेज में दाख़िला वरिती, उते हिकिड़ी तंज़ीम हुई सिंधी मेडिकोज़ एसोसिएशन, उन जी मेंबरशिप जी ड्राइव मूंखे चयूं त तूं एक्टिव आहीं त तूं वञी कर। त हिकिड़ी सिंधी छोकिरी हुई, उनखे मूं फार्म ॾिनो त अॼु ही फार्म आहे, असांजी नॉन पॉलिटिकल ऑर्गेनाइज़ेशन आहे। सिंधी छोकिरा छोकिरियूं जेके आहिनि उहे हिते इन खे फॉर्म खे भरीनि था। 10 रुपया उन ज़माने में फ़ीस आहे, उहा बि तव्हां न ॾियो ऐं पाणे भरे छॾींदुसि। त मूंखे लफ़्ज़ जेके चयईं, उहा कराची जी ऑफकोर्स रहंदड़ सिंधी हुई, मूंखे चयईं मुंहिंजे पिणे मूंखे मना कयो आहे। हाणे इहो मुंहिंजे पिणे मूंखे मना कयो आहे, उहो अॼु खां 1981 में मुंहिंजो दाख़िला थी, 40-42 साल पहिरीं। अॼु बि उन खां वधीक ख़राबु सूरत हाल आहे। ऐं जॾहिं पब्लिक डिस्कोर्स में सोशल डिस्कोर्स में ॾिसां थो त असांजा माण्हू ॿियनि ॿोलियुनि में पंहिंजे ॿारनि सां ॻाल्हाइण में वधीक फ़ख़ुरु था महसूसु कनि, ऐं अगरि इहो ई जारी रहियो त इहो असांजी ॿोली जे लाइ सुठो न आहे। छो त हिते 2 मिनिस्टर बि हुआ ऐं समेजो साहिबु जेको लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरमैन आहे, उते इहा ॻाल्हि रखी वई त आख़िर में हिकिड़ी कॉन्फ्रेंस जा रेज़ोल्यूशन्स थींदा आहिनि। सो मुंहिंजी लाइ महिरबानी करे मुंहिंजी तरफ़ां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु रखिजो त सरदार शाह साहिबु प्रीवियस गवर्नमेंट में एग्री बि कयो त कल्चर डिपार्टमेंट जे हेठां हिकिड़ो ब्यूरो ऑफ ट्रांसलेशन ठहे ऐं उन ते महिरबानी करे उनखे रेज़ोल्यूशन में शामिलु कजो। हाणे हूअं अचां थो पंहिंजी वाइस चांसलर जे तौर ते जेकी मूंखे ॾुखी ॻाल्हि करणी, हिते तमामु घणा पढ़िया लिखिया माण्हू वेठा आहिनि जिन PhDs बि कयूं आहिनि, मकाला बि लिखिया आहिनि, रोज़ु मकाला पढ़नि बि था, लिखनि बि था। पर आउं तव्हांखे सच थो ॿुधायां त मूंखे 2 यूनिवर्सिटीज़ जो तजुर्बो आहे ऐं मूं जेके उते हायर एजुकेशन खे आउं छा चवां, साईं जन सिंधी साहिबु वेठा आहिनि, मदद अली सिंधी साहिबु हींअर कुझु वक़्तु उन्हनि हायर एजुकेशन कमीशन सां गॾु कमु करे ॾिठो आहे। उन्हनि हिकिड़ो शर्त रखियो आहे त फैकल्टी मेंबर जे तौर ते तव्हांखे अगरि यूनिवर्सिटी में दाख़िला खपे, नौकरी खपे असिस्टेंट प्रोफेसर एंड ऑनवर्ड्स, त तव्हांजे लाइ PhD हुजणु ज़रूरी आहे। रवि टेकचंदाणी जेको आहे सो सिंधी पहाकनि ते बॉम्बे में वेही थो हिकिड़ो थीसिस करे सघे। असां वटि आहे को माण्हू अहिड़ो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हिते ॾिसी त इश्तिकाकनि ते किताबु निकितो, पंहिंजो इहो सारियाल ते हिकिड़ो बाक़ाइदे हिकिड़ो किताबु निकितो। इहे कोशिशूं आहिनि जेके कम जूं आहिनि। बाक़ी जंहिं क़िस्म जी जेकी एजुकेशन असां ॾियूं था असांखे फल बि ओड़ो ई मिलंदो। ऐं तव्हांजो वधीक वक़्तु कोन वठंदुसि। आई एम वेरी सॉरी तव्हांखे अगरि का ॻाल्हि मुंहिंजी ॾुखी लॻी हुजे, पर हुते वेही ऑन दी अदर साइड ऑफ द फेंस जेके हक़ीक़तूं मूंखे ख़बर पियूं आहिनि उहे तमामु ब्लीक आहिनि, फ्यूचर जे लाइ सुठियूं न आहिनि। थैंक यू।